बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्र अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्लास नंबर 36 आहे ऐं कंटिन्यूअसली असां बेसिक मैथमेटिक्स जे कोर्स खे पढ़ी रहिया आहियूं ऐं असांजो हिननि जेके करंटली क्लासिस हलनि था विथ एनर्जेटिक फॉर्म असां परसेंटेज पढ़ी रहिया आहियूं। सो अॼु परसेंटेज जो हिकु अहिड़ो ई इंट्रस्टिंग टॉपिक आहे ऐं मां ईअं ई हर टॉपिक लाइ चवंदो आहियां की टॉपिक आहे, यानी की टॉपिक उनखे इन करे चयो वेंदो आहे त उन जे पोयों काफ़ी अहिड़ा ताला हूंदा आहिनि जेके खुलंदा आहिनि। सो अॼु हिकिड़ो अहिड़ो ई इंट्रस्टिंग टॉपिक आहे जेको असां परसेंटेज जे अंदरि मां 2 की टॉपिक्स यूज़ कंदो आहियां, जंहिंजे करे मूंखे परसेंटेज अल्हम्दुलिल्लाह काफ़ी हद ताईं क्लियर थी चुकी आहे। उनजी पहिरीं की टॉपिक मां तव्हांखे हाणे पढ़ाइण वञा पियो। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। हाणे असांजो टॉपिक आहे फाइंडिंग परसेंटेज ऑफ गिवन क्वांटिटी, यानी हिकिड़ी क्वांटिटी असांखे हिकिड़ो नंबर मिलियल आहे, उनजी तव्हांखे परसेंटेज मालूम करणी आहे। हाणे हिन परसेंटेज यानी जेको हिकिड़ो हिसाब मिलियल आहे असांखे, मां हिन तव्हांखे जादू ॾेखारींदो त इहो केॾो वॾो जादू करे सघे थी हीअ हिकिड़ी नंढड़ी पॉइंट असांजे लाइ। सो सभ खां पहिरियां त असां इहो मालूम कंदासीं त असांखे कंहिं बि अंग जी जॾहिं परसेंट मालूम करणी आहे त असां कीअं मालूम कंदासीं। सो पहिरियों इहा ॻाल्हि ज़हन में रखो त हिते ऑफ जो मतिलबु आहे मल्टीप्लिकेशन। ऑफ जो मतिलबु आहे मल्टीप्लिकेशन। सो हाणे जीअं त असांखे ख़बर आहे 10% ऑफ 50, यानी मां हिन सॼे खे इनवर्स ट्रांसलेट कयो 10% ऑफ 50। ओके, हाणे असांखे ख़बर आहे त जॾहिं असांखे मल्टीप्लिकेशन करणी हूंदी आहे त असां ॿिन्ही पासनि खे रिड्यूस कंदा आहियूं। कीअं रिड्यूस कंदा आहियूं? वी नो दैट त असां हिननि पासनि खे ऐं हिननि पासनि खे रिड्यूस कंदासीं। 1 50 50 ॿिए 50 100, यानी डायरेक्ट टेबल वञी तव्हां लॻाईंदो। हीअं टेबल कोन पई वञे, इन जे करे असां वधीक इन हरकत न कंदासीं। मथियां पाण में मल्टीप्लाई कंदासीं, हेठियां पाण में, त 1 ॾांहुं 10 1 ॾूं 2। अञा रिड्यूस थिए थो त असां कंदासीं 1 ॾूं 2 5 ॾूं 10, यानी 5 भाङे 1 = 5। हे असांजो जवाबु आहे। हाणे ॾिसो, हाणे जेको मां तव्हांखे लफ़्ज़ अॻोणे चयुमि त हीअ टॉपिक की टॉपिक आहे, उहा कीअं तव्हां हिन क्वांटिटी ते तवजो ॾियो, यानी जेके रियल लाइफ में, छो त नेक्स्ट क्लास असांजो जेको हिन क्लास खां बाद में क्लास आहे उहो परसेंटेज जे रियल लाइफ प्रॉब्लम सां लिंक कंदो। मां हिते सिर्फ़ु तव्हांखे उहा हिंट ॾियां थो हिकिड़ी, उहा कहिड़ी त ॾिसो, जॾहिं कंहिं बि क्वांटिटी जी परसेंटेज मालूम कयो था त उहो केॾो वसी टॉपिक आहे असांखे जेको कवर कराए थो। कीअं? मिसाल, हाणे तव्हांखे दुकानदार तव्हांखे चवे थो, हाणे मां रियल लाइफ खे थो टच करायां हिन एग्ज़ाम्पल सां, तव्हां डेली लाइफ में हुनखे कीअं इस्तेमालु कंदो। दुकानदार चएव थो हीअ शइ 50 रुपए मिले थी, ठीकु, उन ते मां तव्हांखे 10% डिस्काउंट ॾियां थो। लफ़्ज़ लिखां थो मां हिते डिस्काउंट, मतिलबु DIS, सम्झी वञो त डिस्काउंट। अच्छा, यानी 50 रुपए ते अगरि 10% डिस्काउंट मिलियो त माना ख़बर पई त असांखे घणा रुपया रिआयत थी? 5 रुपया। हाणे असां हिन दुकानदार खे ॾींदासीं 5 रुपया, छो त हिन 10% रिआयत कई आहे। ईअं न आहे, इन जो मतिलबु इहो आहे त असांखे 5 रुपया कटणा आहिनि 50 मां, ऐं 45 रुपया असां दुकान वारे खे मोटाए ॾींदासीं, चवंदासीं त तव्हां असांखे 10% रिआयत कई आहे। हिकु इहा ॻाल्हि डिस्काउंट ते। अचो लॉस, यानी अॻिते त असां हिसाब कंदासीं, मां सिर्फ़ु हिन जी की टॉपिक थो ॿुधायां तव्हांखे। हिकिड़ो दुकानदार आहे जेको चए थो मां 50 रुपए जी शइ वरिती हुई, मूंखे 10% लॉस पियो आहे यार हिन ते। हाणे उनखे केतिरो लॉस पियो आहे? 5 रुपया लॉस पियो आहे। यानी असां चवंदासीं त हिन खे 50 रुपए ते अगरि 10% लॉस पए थो त हिनखे 5 रुपया लॉस पियो आहे। अच्छा, अचो ॿियो था खणो प्रॉफिट। हिकिड़ो दुकानदार अचे थो मां 50 रुपए जी शइ वरिती, उन ते मूंखे 10% फ़ाइदो पियो आहे, प्रॉफिट पियो आहे, यानी ख़बर पवंदी त घणो उनखे प्रॉफिट पियो आहे? 5 रुपया पियो। यानी तव्हां ॾिसो, कंहिं बि नंबर जी परसेंटेज मालूम करणु असांखे केॾनि टॉपिक्स जे अंदरि हेल्प आउट करे थो। हाणे जॾहिं असां किताब पढ़ंदा आहियूं, बीइंग अ चाइल्ड पढ़ूं या बीइंग अ स्टूडेंट पढ़ूं, उते वॾा फार्मूला लिखियल हूंदा आहिनि त लॉस कीअं मालूम कबो आहे, प्रॉफिट कीअं मालूम कबो आहे, डिस्काउंट कीअं मालूम कबो आहे। पर अगरि तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर आहे त हिननि टॉपिक्स जी मदद सां तव्हां बीठे वॾा दर्जा हल करे सघो था। उहे तव्हांखे ईंदड़ क्लासनि में इन ॻाल्हि जो अंदाज़ो थींदो। हाणे हिकु त इहो आहे त 10% मालूम कईसीं 50 जी। हाणे असां हिन वीडियो जे अंदरि मां हिकिड़ी गिफ्ट ॾियण वञा पियो तव्हां सभिनी खे, उहा इहा आहे त असां कंहिं बि हिसाब खे जॾहिं कोई बि असांखे क्वांटिटी मिले थी, उन जी 10%
क्विकली कीअं मालूम करे सघूं था, यानी बग़ैर हल करण जे कीअं असां कंहिं अंग जी 10% मालूम करे सघूं था। उहो कीअं, मां तव्हांखे ॿुधायो आहे त तव्हांखे कोई बि अंग मिले थो उन जे पोयां हूंदी आहे पॉइंट। ठीकु, हाणे माना 50 हुआ त 50 खां पोइ छा आहे, पॉइंट आहे। तव्हांखे अगरि 10% मालूम करणी आहे कंहिं बि अंग जी, कंहिं बि क्वांटिटी जी, उन जी पॉइंट हिकिड़ो दफ़ो पोइते कयो। घणा दफ़ा हुनजी पॉइंट पोइते करणी आहे, हिकिड़ो दफ़ो। त ॾिसो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हिन जी 10% घणी आहे, 5 रुपया, यानी 5.0 मीन्स 5 रुपया। असां साथ साथ हिननि जॾहिं टॉपिक्स पढ़ंदासीं कोशिशि कंदासीं अगरि किथे ट्रिक वारो को कंसेप्ट आहे त असां हुनखे हुते क्लियर करे छॾियूं। ठीकु, हाणे हे जादू आहे, यानी जेका मां तव्हांखे ट्रिक ॾसां थो न 10% वारी, उहा चाबी आहे। कीअं, हिकु चाबी त मां तव्हांखे हिते लॻराई, डिस्काउंट वियो, लॉस प्रॉफिट, हिते वॾा वॾा प्रॉब्लम्स तव्हां बीठे बि हल करे सघो था ट्रेडिशनल तरीक़े सां बि। पर 10% तव्हां हीअं बि मालूम करे सघो था, हिकु पॉइंट हुनखे पोइते कंदो 10% थींदी। तव्हां हल कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो त 10% जादू आहे कीअं। हिकिड़ो मां नंबर खणां थो 250। ठीकु, 250 जो तव्हांखे चवां थो 20% ॿुधायो घणो थींदो। 250 जो 20% घणो थींदो। हाणे 10% जो जादू थो ॿुधायां तव्हांखे कीअं। 10% पहिरियों मालूम कयो, पॉइंट आहे न, हिकिड़ो दफ़ो पॉइंट खे पोइते कयो, घणा थिया। तव्हां खां थो पुछां, अगरि 250 जो 10% 25 थो थिए त 20% घणो थींदो, 50 थींदो। ठीकु आहे, यानी अगरि मूंखे 10% मालूम थी वञे, मां 20% बि मालूम करे सघां थो विदाउट एनी सोल्यूशन। माना तव्हां बग़ैर हिन सोल्यूशन जे तव्हां हिन जो 20% बि मालूम करे वियो। अच्छा, हाणे तव्हांखे चयो थो वञे 250 जो 30% घणो थींदो। तव्हांखे 10% ख़बर आहे न 250 जी घणी थींदी आहे, 25 त 20%, यानी उनखे उन में जोड़ कयो त घणो थियो 50, 30% थो चवे, यानी 50 में वरी 25 जोड़ कयो। छो त तव्हांखे ॾिसो 30 में घणा परसेंट हूंदा आहिनि, 10% प्लस 10% प्लस 10%। ठीकु, टोटल घणा थिया 30%। हाणे तव्हांखे ख़बर आहे त 10% 25 आहे त पोइते घणा थींदो 25। हाणे घणो जवाबु ईंदो 25 ऐं 25 50, 25 75। यानी इहा वॾी तव्हांखे गिफ्ट आहे, उहा इहा त तव्हांखे 10% कढणु अचनि था त तव्हां 20, 30, 40, 50, 60, यानी फिंगर टिप्स ते तव्हां हुनजो हिसाबु करे सघो था हल। यानी तव्हांखे टेस्टुनि में वॾनि वॾनि वर्ड प्रॉब्लम्स में या नॉर्मली कंहिं हिसाबनि में अगरि तव्हांखे अहिड़ी कंडीशन अचे थी त तव्हां जस्ट 10% कढो ऐं उनखां पोइ तव्हां उनखे अॻिते हल कंदो। अचो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था बोर्ड ते। हाणे असांखे ॿियो हिसाबु मिलियो आहे त फाइंड परसेंटेज ऑफ गिवन क्वांटिटी। टॉपिक त उहो ई आहे असांजो, 20% मालूम कयो 500 जा। हाणे असांजे मथां आहे असां हिनखे कहिड़े तरीक़े सां मालूम कयूं था परसेंटेज खे। मां त ॾिसी ॿुधायांव थो त हिन जो 20% 100 थींदो। तव्हां बि अहिड़ो जादू रखो था? हा बिल्कुलु रखो था, छो त तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी पॉइंट पोइते करण सां 10% थो थिए 50 रुपयो, त 20% घणो थींदो 100 रुपयो। यानी तव्हां ॾिसी करे हल करे वियो। अचो हिनखे ट्रेडिशनली हल कयूं था, 20% ऑफ 500। हाणे रिड्यूस कयोसि, ॿ ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु, ॿ ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु। रिड्यूस कंदा आहियूं न असां, ज़ीरोज़ वारे रिड्यूसिंग असां पढ़ी आया आहियूं त जेतिरियूं तव्हां हुनजे पहिरें अंग जूं ज़ीरो ख़तमु कयो था, अॻे अंग जूं बोतिरियूं ख़तमु कंदव। ठीकु, हाणे हिते बचिया आहिनि 5, हिते बचिया आहिनि 20, त घणा थींदा 25 घणो थींदो 100। हे असांजो जवाबु आहे। यानी असांखे 10% वारी ट्रिक ऐं प्लस में ट्रेडिशनल मेथड सां ख़बर पई त अगरि असांखे परसेंटेज मिले थी कंहिं क्वांटिटी जी त असां उनखे कीअं मालूम कंदासीं। हाणे हलूं था अॻिते। असांखे मतिलबु मां हूअं त कुझु ॿिया बि एग्ज़ाम्पल्स कया हिन में, मतिलबु 25-30%, पर अगरि तव्हांखे तरीक़ेकार अचे थो दैट्स वेरी ईज़ी, इहो तमामु आसानु आहे, तव्हां करे सघो था। हाणे हिकिड़ो एग्ज़ाम्पल मां खणां थो। अगरि असांखे
फ्रैक्शनल क्वांटिटी जी परसेंटेज मालूम करणी हुजे त उहा कीअं मालूम कंदासीं हिन टॉपिक में मां ज़रूरी थो सम्झां त हिकु एग्जाम्पल उनजो बि हुजे। असांखे मिलियो आहे त 10% ऑफ 50/200 ठीकु आहे। असांखे साॻियो ई हिनखे ट्रांसलेट करणो आहे 10% ऑफ 50/200 ओके। साॻी कंडीशन थी वई। तव्हां हिनखे रिड्यूस कयो, हिकु ज़ीरो हिन ई ख़तमु, हिकु ज़ीरो हिन ई ख़तमु। रिड्यूसिंग में आसानी थी वेंदी आहे। 1 5 50 ॿ 50 10 हेॾे अचो त हिकु ज़ीरो हिन जो ख़तमु, हिकु ज़ीरो हिन जो ख़तमु। हाणे ॾिसो त मथे हिकु बचियो आहे, हिकु हे बचियो आहे, यानी इन ॿिन्ही खे पाण में ज़र्ब कंदासीं थींदो हिकु। हेठियनि यानी हिते हिकु, हिते 20 बचिया आहिनि, हिते 2 बचिया आहिनि, ठीकु आहे। त 2 40 हे असांजो जवाबु आहे। यानी मतिलबु हिकिड़ो ईज़ी मेथड आहे। तव्हां हिन जी ट्रांसलेशन कयो, हिनखे तरतीब सां रखो ऐं फ्रैक्शन खे लाहे रखो ऐं हुनजो रिड्यूसिंग कंदो, तव्हां जवाबु कढंदव त तव्हांखे उनजी परसेंटेज मिली वेंदी। हिन वीडियो जो लास्ट एग्जाम्पल आहे उहो इहो त 20% ऑफ 13.25 फाइंडिंग आहे। असांजो टॉपिक साॻियो ई आहे। अचो त असां हिनखे 20% ऑफ जी जॻह ते असां छा कंदासीं, मल्टीप्लाई असांखे जेका क्वांटिटी मिली आहे असां उनखे रखंदासीं, ठीकु। हाणे छा करिणो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ जेको पासो असांखे मिलियो आहे इहो कॉमन फ्रैक्शन में आहे, यानी कॉमन फ्रैक्शन में लिखियो आहे ऐं हीअ डेसिमल फ्रैक्शन में लिखियलु आहे। त असांखे छा करिणो आहे, हिन खे बि हिन जे क़ाबिल बणाईंदासीं, तॾहिं असां हिन सां मल्टीप्लाई कंदासीं। उहो ईअं त असां हिनखे माना पॉइंट कटे 1, पॉइंट खां जेतिरा आहिनि ओतिरा 0, त असां हिन खे बि कॉमन फ्रैक्शन में कन्वर्ट कयोसीं। हाणे तव्हां हिनखे ईज़िली मल्टीप्लिकेशन करायो जे कंदा आहियो, ठीकु। बसि 0 हिन जो ख़तमु, 0 हिन जो ख़तमु, 1 × 9 5 × 10 ठीकु। हाणे 13 25 ऐं 100 इते मूंखे डिविजिबिलिटी रूल हेल्प थो करे त जंहिंजे अंग जे आख़िर में 0 हुजे या 5 हुजे त उन ते 5 जी टेबल वेंदी आहे। अचो त असां हिन ते 5 जी टेबल पढ़े हिनखे थोरो हल्को कयूं था, थोरो सिंप्लीफाए कयूं था। उहा इहा आहे 2 5 10 0 लाहे अचो 20 थी विया, 2 5 10 3 बचा 3 हिन अॻे खे ॾींदासीं थींदा 32, 6 5 30 ठीकु आहे। हिन मां बचा 2 वरी हिनखे ॾींदासीं 5 5 25 यानी 265 जवाबु आयो आहे 20 सां। अॻिते अञा 5 जी टेबल वञे थी, छो त हिन जे लास्ट में 5 आहे, हिन जे आख़िर में 0 आहे। अचो 4 5 20, 5 5 25, 1 ऐं 1.5 5 15। हाणे जवाबु आयो आहे असांखे 53 ऐं 4, यानी हाणे असांखे ख़बर आहे त 53 ते जेका टेबल वेंदी उहा चैन ते न वेंदी, जेका चैन ते वेंदी उहा 53 ते न वेंदी। इन जे करे असां हाणे मथियां पाण में ज़र्ब कंदासीं, हेठियां पाण में ज़र्ब कंदासीं। ॾिसो 1 53 53 5 चौंक 20 ठीकु। हाणे असांखे 53 भाङे 20 मिलियो आहे, रिड्यूस कोन पियो थिए। असां इन जे करे असां वरी हिनखे डेसिमल पॉइंट में कन्वर्ट कंदासीं या त कंपाउंड में कन्वर्ट कंदासीं। पर ज़्यादातर जेको परसेंटेज जो जवाबु ईंदो आहे न या क्वांटिटी ईंदी आहे उहा कंहिं न कंहिं नंबर में ज़ाहिर करणी हूंदी आहे, त असांखे मतिलबु बहितर आहे त हुनखे डेसिमल में कयो। पर अगरि तव्हांखे इहो रिक्वायर न आहे, जिते बि तव्हांखे इहो दर्जो मिलियो आहे त तव्हां हिनखे मतिलबु कंपाउंड में करे छॾे ॾींदव। पर अचो असां हिनखे डेसिमल में तब्दील था कयूं। 53 अंदरि था रखूं, 20 ॿाहिरि, 22 40 23 60 हिन करे कंदासीं 22 40। असां हिन मां बचंदा 13, हिते 13 आयो आहे जवाबु, हिते 20 आहे। अगरि असांखे कंपाउंड में रखिणो आहे त असां ईअं रखंदासीं 2 सॼा 13 भाङे 20। अगरि असांखे पॉइंटनि में रखिणो आहे त हिते पॉइंट जे 0 ॾींदासीं। हाणे ॾिसो 0 9 130 ते 20 जी टेबल वेंदी। ॾिसो पढ़ो 1 20 20 22 40 23 60 4 20 80 5 20 100 6 20 120 ऐं हिते जवाबु छा आहे 130। इन करे 6 20 120 माइनस कंदासीं बचंदा 10। पॉइंट ॾिनल आहे, तव्हां 0 ॾियो, 5 20 100 तव्हां हिनखे 100 कटे 0 कंदव। हिन जो जवाबु आयो 2.65। हे हिन जो आंसर आहे। यानी तव्हां अगरि कापी ते बि हिनखे सिंपली पॉइंटनि में कन्वर्ट कंदो त हे जवाबु ईंदो, कंपाउंड कंदो त तव्हांखे हे जवाबु मिलंदो। हाणे तव्हां ॾिठो त असांखे फ्रैक्शन में मिले यानी कॉमन फ्रैक्शन में मिले, उनखे परसेंटेज में कन्वर्ट करिणो आहे तॾहिं बि करे वेंदासीं। पॉइंटनि में थो मिले उनखे बि असांखे मतिलबु सिंपली असां ॾिठोसीं त उनखे करे वेंदासीं। ऐं आम क्वांटिटी आहे होल नंबर्स जी, जीअं असां मिसाल 50 खयों शुरूअ में, असां उनखे बि हल करे सघूं था। हीउ क्लास थोरो वधीक लंबो थी वियो ऐं उनजो सिर्फ़ु सबबु इहो हुयो त काई शइ तव्हांजे अॻियां सही नमूने एक्सप्लेन थिए। हीउ तव्हांजे साम्हूं कुझु होमवर्क आहे, हिनखे हल कयो,
रिलैक्स थी करे इंजॉय कयो मैथ खे। ख़ुदा ताला तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।